जे लाइ असां सां तावन कयो आहे सिंधी सकाफ़त जो पहिरियों ब्रांड निम्हा नूर मेमण हालाई। अली अंसारी साहब की शायरी है। छो पे हुए छो पे हुए मुझे ॾाढो सुठो गज़ल लिखल आहे। तो तव्हांजी नज़र तक मुंहिंजी पंहिंजी ज़ाती कंपोज़िशन आहे। माशाअल्लाह ॾाढो मक़बूल कलाम हुयो। तव्हांजी दोस्तनि जी नज़र तक